सिंध काबीना घर सर्वे जी लिस्ट में शामिल न थी सघंदड़ बोर्ड मुतासरनि जा घर ठाहिण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर हिदायत कई त लाॻापियल बोर्ड मुतासरनि जे घरनि जी तस्दीक बाद उन्हनि जा नाला शामिल कया वञनि। काबीना पारां बोर्ड मुतासरनि जा घर अॾींदड़ 20,000 राज़नि खे सिख्या ॾियारण जो फ़ैसिलो पिणु कयो वियो। काबीना शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल कॉलेज लियारी में टीचिंग फैकल्टी भर्ती करण वारे फ़ैसिले जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध मेडिको लीगल एडवाइज़री बोर्ड जोड़ण जी पिणु मंज़ूरी ॾिनी वई। आवामी ख्वाहिशनि चेप्टर को बि फ़ैसिलो न थींदो। कारूंचर मामले ते असां काल बाबाम सां गॾु हुयासीं ऐं अॼु बाबाम सां गॾु आहियूं। कारूंचर रुगो पथर जो नालो न आहे, सकाफ़ती ऐं मज़हबी अक़ीदो आहे। कारूंचर खे कंहिं बि रीत कटण न ॾींदासीं। जेकी बोर्ड मुतासिर सर्वे में रहिजी विया हुआ उन्हनि खे बि सर्वे लिस्ट में शामिल करे घर ठाहे ॾिना वेंदा। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण ऐं सूबाई वज़ीर सरदार शाह जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। शर्जील मेमण चयो त गैर रजिस्टर्ड गाॾी न ख़रीद करे सघिजे थी ऐं नई शोरूम मां ॿाहिरि कढी सघिजे थी। फ्लोर मिल एसोसिएशन जी विद होल्डिंग टैक्स खिलाफ सॼे मुल्क में हड़ताल सबबि अटे जी खोट पैदा थियण जो ख़दशो। हड़ताल सबबि अटे जी पैकिंग ऐं फ़राहमी मुकमल तौर बंद। हुकूमत फ्लोर मिल एसोसिएशन जा मुतालबा तस्लीम करण खां साफ़ इनकार करे छॾियो। फ्लोर मिल्स एसोसिएशन जे चेयरमैन आसिम रज़ा चयो त सॼे मुल्क जे फ्लोर मिल्स मां अॼु खां अटे जी सप्लाई मार्केट में न थींदी। हुकूमत जी अटे ते टैक्स लाॻूअ सां थैलीअ जी क़ीमत में 200 रुपयनि ताईं वाध थी वेंदी। आज़रबाईजान जे सदर ॿिन्हीअ जे दौरे ते इस्लामाबाद पहुची वियो। एयरपोर्ट ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आज़रबाईजान जे सदर जी आजिया कई। इल्हाम एलिफ सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म सां मुलाक़ात कंदो। वफ़ाक़ी हुकूमत कमर्शियल ज़रई ऐं वॾनि वापेदारनि लाइ बिजली जी क़ीमत वधाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। कमर्शियल वापेदारनि लाइ बिजली जी बुनियादी क़ीमत में 8 रुपया 4 पैसा इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾिनी वई। जुलाई खां कमर्शियल वापेदारनि जे फ़ी यूनिट जी क़ीमत 77 रुपया 15 पैसनि ताईं पहुची वेंदी। ज़रई वापेदारनि जे बुनियादी टैरिफ में फ़ी यूनिट 6 रुपया 62 पैसा इज़ाफ़ो मंज़ूर कयो वियो। सुप्रीम कोर्ट ने फौजी अदालतन में सिविलियन शोर ट्रायल कलदम करार ॾियण खिलाफ केस जी ॿुधणी। इंसाननि सां इंसाननि पारो बर्ताव करियो, गैर इंसानी बर्ताव न करियो। जस्टिस इरफान सादत जा रिमार्क्स। हिरासत में वरितल माण्हुनि जे गरबातियुनि सां मुलाक़ात छो न पई कराई वञे। जस्टिस अमीनुद्दीन खान जो सवाल। लाॻापियल इख़्तियारनि खे ॿुधायो हो त मुलाक़ात कराइण जो हुकुम अदालत जो आहे। तस्लीम कयां थो त मुलाक़ातनि जो सिलसिलो न रुकजणु घुरिजे। अटॉर्नी जनरल जो जवाब। वधंदड़ आबादी जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ समूरा स्टेक होल्डर सहकार कनि। दुनिया में पाणीअ जी बि खोट थी रही आहे। आबादी वधण सबबि ज़रई ज़मीन रिहाइशी इलाक़नि में तब्दील थिए पई। वधंदड़ आबादीअ सां असांजी समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ीअ ते पवंदड़ असरनि खे सम्झणो पवंदो। असांजी आबादी जी अक्सरियत नौजवाननि ते ॿधल आहे। नौजवान क़ौम खे ख़ुशहालीअ तरफ़ वठी वञण जी सलाहियत रखनि था। सदर आसिफ अली ज़रदारी जो आबादी जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम। सिंध में एक्साइज खाते जा 5 वॾा ऑपरेशन। 7 मंशियात स्मगलर गिरफ्तार। वॾी मिक़दार में मंशियात। एक्साइज खाते जी टीम हबरीबर रोड, पुरानी सब्जी मंडी, सुपर हाईवे, टूल प्लाज़ा ऐं शाह फैसल कॉलोनी में ऑपरेशन कया। गिरफ्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां मजमूई तौर 59 किलो चरस, 7 किलो आइस ऐं 1 किलो हीरोइन हथ कई वई। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनामेवर पारां ऑपरेशन में हिसो वठंदड़ टीमनि खे शाबाशी। संदसि चवणु आहे त समाज खे मंशियात खां पाक बणाइण लाइ एक्साइज नार्कोटिक्स कंट्रोल विंग जी कार्रवाई में वधीक तेज़ी आंदी वेंदी। सिंध जा बंद मज़बूत आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध जे हिदायतुनि ते बंदनि जी मरमत तोड़े निगरानी कई पई वञे। सिंध हुकूमत जे तर्जुमान बैरिस्टर अरसलान शेख जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाई ड्रेनेज जो निज़ाम बहितर कयो पियो वञे। जेकी डिस्पोजल कम न पिया कनि उन जी मरमत करे फाल कयो पियो वञे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जा तौहीन इलेक्शन कमीशन केस में ज़मानत जोगा गिरफ़्तारी फौरन जारी। इलेक्शन कमीशन लगातार गैर हाज़िरी ते फवाद चौधरी जा ज़मानत जोगा गिरफ़्तारी फौरन जारी कया। इलेक्शन कमीशन जे मेंबर जो चवणु आहे त फवाद चौधरी जेल में आहे। वकील शासी खां छूट ते हली सघे थी, पर फवाद चौधरी किथे आहे? लाड़काणे भरिसां ॿारनि जे मुबैना मामूली ॻाल्हि तां ज़ंगी जा जतोई जे 2 धुरनि में छेड़ो।
फायरिंग में पीउ पुट समेत 4 ॼणा मारिजी विया। ॻोठ नाइच में झेड़े दौरान फायरिंग में शमन ज़ंगीअ जो संदसि पुट शौकत अली हसन ऐं उन जो भाउ अली अकबर क़त्ल थी विया। इतलाउ ते पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। क़त्ल थियल 4 ॼणा हिक ई धुर जा आहिनि। वाक़िए खां पोइ धुरनि में छिकतां तेज़ थी वई। ज़रई पानी की कोर्ट खिलाफ सवे कंबशेदात कोर्ट के आबादकारन जो सखर बेराज से धरणो। आबादकार और पाणी जो चमड़ा है तो सखर बेराज के गेट 4744 जो बहानो पढ़ाई कंबशेदात कोर्ट के कोबो सईद खान समेत समूरन तालकन और बलोचिस्तान के ॿियनि ज़िलनि के आबादकारन के ज़मीन के फसलनि लाइ पानी न पियो ॾिनो वञे, जेस सबब सारियुनि जो बेजारो पिण पानी न मिलण करे सड़ी रहियो आहे। जेकॾहिं मुतालबनि ते अमल न थियो त CM हाउस कराची में धरणो हंयो वेंदो।